तव्हांजूं कंहिं माइट में ऐं कंहिं दोस्त में उमेदूं हुजणु खपनि। उमेदूं त इंसानु हर को कंदो आहे माइटनि में दोस्तनि में, पर अलाह साईं खां दोस्तो इहा दुआ घुरंदा कयो त कंहिं में तव्हांजो टके जो बि कमु न पवे। छो जो को दोस्त आहे तव्हांजो, को भाउ आहे, को भाउ आहे, को माइट आहे, तव्हांजो ख़ुदा न ख़ास्ता हुन में तव्हांजो कमु थो पवे ऐं तव्हांखे हू कमु तव्हांजो नथो करे सघे त तव्हां ज़हनी तौर ते ऐं माना हुन खां जेको आहे न परे थी वेंदव। वरी ज़िंदगी भर थी सघे थो तव्हां हुन सां उन पुराणे वारे अंदाज़ में तव्हां हुन सां न मिली सघो या न अची सघो। त अलाह साईं खां दुआ कंदा कयो। हालांकि उमेदूं भली सभिनी मां रखजनि, सभु दोस्तनि मां, भाइरनि मां, पर दुआ अलाह साईं खां दुआ कंदा कयो त कंहिं में बि टके जो कमु न पए तव्हांजो। छो थी सघे थो अॻिले माण्हू जी का मजबूरी हुजे, हू तव्हांजो कमु नथो करे सघे, पर तव्हां ईअं सम्झी वेहंदव ऐं उहो माण्हू